जागन सारी रात पेरा फुटी फिर भात पसंद मोह महबूब जो ए बुलबुलानी गुंज ए गुलजार अहमदी सल्लू अला मुहम्मद व आल मुहम्मदी बुलंद आवाज़ से दुरूद पाक सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इश्क़ मोहब्बत सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व सहाबिका या रहमतल लिल आलमीन। अल्लाह ताला जल्ल शानहू व दौला शरीक रब मालिक खालिक करीम रहीम सतालु यूब वफ़ार सुनू लम यलिद व लम यूलद उन रब करीम जी ज़ाते पाक जे असाए तवां सभिनी ते करोड़ एहसान फरमाए। सैयदुल मुरसलीन खातमुन नबीयीन सैयदो अरब वल अजम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सरवरी असफिया सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती बनायो। जलसे शान औलिया अल्लाह कॉन्फ्रेंस अवां दोस्तन मुनक्किद कई आहे। ज़ीवकार रेस हाजी खान मोहम्मद, रेस हाजी नूर हसन, फ़कीर गुलाब अली, फ़कीर अस्कर अली, फ़कीर रफ़ीक अहमद, फ़कीर इमरान अली, फ़कीर शाहनवाज, फ़कीर समंदर खान या ब्याह के दोस्त अल्लाह सभिनी जी ये मेहनतूं क़बूल फरमाईंदो। ॾाढा आमीन चओ। अल्लाह वारनि जे शान में अवां महफ़िल मुनक़िद कई आहे। महफ़िल में हिकु त बदबख़्त न ईंदो आहे ऐं पर जेकॾहिं ईंदो आहे तो बि बख़्त वारो थी वेंदो आहे। मुंहिंजे सोणे नबी फरमायो त शाम में 40 अब्दाल पैदा थींदा। कुल्लम्मा मात अब्दुल्लाह मकानहू। नबी साईं फरमाए त उन्हनि मां हिकिड़े जो मौत थींदो त अल्लाह उन जगह ते ॿिए खे मुक़ररु कंदो। उन्हनि जो कमु छा हूंदो? मुंहिंजे सोणे नबी फरमायो आहे त जेकॾहिं मुल्क ते ॾुकर पइजी वेंदो ऐं उहे अल्लाह वारा हथ खणंदा त बरसातूं वसणु शुरू थी वेंदियूं। ऐं जेकॾहिं दुश्मननि जो हमलो थींदो उहे अल्लाह वारा हथ खणंदा न उन दुश्मननि जे हमले मां फतह थी वेंदी। अल्लाह ताला इन ज़मीन जे तख़्ते ते 1,24,000 अंबिया अलैहिस्सलाम मोकिलिया ऐं आख़िरी नबी असां तव्हांजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजे सोणे नबी खां बाद में नबूअत जो सिलसिलो बंदि आहे। मा कान मुहम्मद अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व खातमुन नबिय्यीन। यो मोहम्मद करीम तव्हां मर्दन मां कंहिंजो पीउ न आहे पर अल्लाह जो रसूल आहे। खातमुन नबीन आखिरी नबी आहे। हुजूर पाण भी ये फरमाना खातमुन नबीन ला नबी बादी।
मां आखिरी नबी आ, मूंखां बाद ॿियो नबी न ईंदो। नबूअ जो सिलसिलो बंदि आहे। ऐं ॿियो तबको आहे विलायत जो, जेको सिलसिलो जारी आहे। ऐं अॼु ताईं हलंदो थो अचे पियो। ऐं उनखे विलायत जो जेको मक़ाम मिलंदो आहे, विलायत जो दर्जो मिलंदो आहे, टिनि क़िस्मनि में मिलंदो आहे। वहबी, कसबी, अताई। वहबी उहे वली हूंदा आहिनि जेके ॼमंदे ॼाम हूंदा आहिनि, माना अम्मा जे पेट मां आया, उन्हनि करामतूं ॾेखारी, जीअं सैयदना अब्दुल कादिर जीलानी, महबूब सुभानी, कुतुब रब्बानी, गौस सुल्तानी रहमतुल्लाह अलैह। मनीदा हो न दस्तगीर ॾाढा चौभेर दस्तगीर। अहिड़े क़िस्म जा खोर वली आहिनि जेके वहबी विलायत मिलियल आहे। ऐं जेकॾहिं मां खुलियल लफ़्ज़नि में चवां पोइ हाणे कंहिंखे सम्झ में अचे न अचे, फतवा लिखे त लिखणु ॾिस। वहबी विलायत जा साहिब असांजा मुर्शिद करीम कमर वारा साईं। जेकर न को तव्हां सां इतराज़ बि करे न त पोइ मूं सां कॾहिं मल्हाइजोसि त पोइ मां हुनखे सम्झाईंदुसि। ऐं ॿी विलायत आहे कसबी, माना कमाई। नफिल घणा पढ़े, फर्ज पूरा करे, नफिल घणा पढ़े। यतकर्रब इलैया अब्दी बिनवाफिल, मां अल्लाह जे वेझो थी वञी। इहा हदीस मां अॻिते हली पढ़ंदुसि मौज़ू में, पर नफिल घणा पढ़े, फर्ज पढ़े ऐं नफिल घणा पढ़े, उनखे विलायत मिलंदी आहे। इन फ़कीर खे त जाॻाया भाई, न कर बस कम थी वियो, कम थी वियो, ईअं न कर, अञा नई बुकी पई आहे। अलाए ईअं छो थींदो आहे, जॾहिं मां वाइज़ ते वेंदो आहे त निंड कंदा आहिनि माण्हू। हा वाह माशा, इहा बि सुठी ॻाल्हि आहे। अलाह जे ज़िक्र में सुकून, पर अहिड़ो सुकून त न हुजे न त असांखे खणणा पवनि। ॿुधो, कसबी आहे हिकु, कसबी कमाई, माना कमाई की, निमाज़ पढ़ी, रोज़ा की, तकवा की, परहेज़गारी की, उनखे विलायत कसबी चइबो आहे। ऐं उहो कमाई ते मौक़ूफ़ आहे, जेतिरी इबादत कंदो एतिरो करम थींदो। ऐं उहो कमाइण खां बाद में उनखे विलायत मिलंदी आहे। ऐं टी विलायत हूंदी आहे अताई। टी विलायत हूंदी आहे अताई। ऐं अताई विलायत उहा कहिड़ी हूंदी आहे, उहा कमाई ते न आहे, उहा अहिड़ो को नेकी जो कमु थी वियुसि, अहिड़ी का ॻाल्हि करे विधई जो पीर कामिल राज़ी थी पियुसि, नज़र कयईंसि, हिकु नज़र सां 7 लतीफ़ा तय कराए छॾियईं। इनखे अताई चइबो आहे, माना मुर्शिद जी अता। ऐं हिकु हदीस मुबारक पढ़ां पोइ मौज़ू ते थो अचां। सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त को माण्हू तव्हां ॾिसो जो हवा ते उॾामजे, ऐं को माण्हू ॾिसो त दरिया में हले पर पेर न पुसेसि। हवा ते उॾामे, उॾामंदे ॾिसोसि, दरिया ते हले, पेर न पुसेसि। अब असां छा चवंदासीं, वाह जो वली आहे यार, दरिया ते वियो, पाणी न पुछियुसि, हवा ते उॾामियो। सरकार फरमाए त तरक सुन्नत मन सुन्नती फदरब नालेन,
नबी से फरमाए तो उनके ॾिसो त मां रसूलुल्लाह जे सुन्नत ते हले अथो। सुन्नत अथस, दस्तार अथस, लिबास शरीयत वारो अथस, उथण वेहण शरीयत वारो अथस, ॻाल्हाइण ॿोलाइण शरीयत वारो अथस, निमाज़ रोज़ो उन में आहे। तो फरमाए तो ठीक है, जेकॾहिं न मुझे हिकिड़ी भी सुन्नत जे खिलाफ हुजे न, मुझे सुणे नबी फरमायो तो इनके लाहे पादर वठो, इहो वली न आहे, मुझे उम्मत के धोखे तो में फसाए तो पियो। एड़ा हिन दौर में खोड़ आहिनि। चुप छो थी वियो? मिलिया आहिनि तव्हांखे बि खोड़ आहिनि अहिड़ा जेके माण्हू खे ताईदनि में फसाइनि, मकर में फसाइनि, ॿियूं ॻाल्हियूं करे फसाइनि। कॾहिं कॾहिं ॻाल्हि निकिरी वई जेके किताब में लिखियो आहे इस्तदराज। इस्तदराज छाखे चइबो आहे त कॾहिं गुनाहगार माण्हू जे ज़बान मां लफ़्ज़ निकिरंदो आहे, थी वेंदो आहे, यार फिलाणे हीअं चयो थी वियो, पोइ हुनखे चइबो आहे इस्तदराज। उनखे करामत न चइबो, उनखे चइबो आहे इस्तदराज। ईअं कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे। मौलाए कायनात अली जी मुर्तज़ा करमल्ला वजह जे दौर में हिकु शख़्स हुयो, पर गैर मुस्लिम हो, मुस्लमान न हो। जीअं ज़बान को चवंदो तीअं थींदो। माण्हू अचे गॾु थी विया, जीअं चवे थो तीअं थिए थो, जीअं चवे थो तीअं। अली साईं खे शिकायत कयो त मुंहिंजा साईं हे गैर मुस्लमान काफ़र आहे, जीअं चवे थो तीअं थिए थो, वञनि था माण्हू हुन में फासंदा। मुसलमान तो हूं ही सादो सूदो आहे, सब ते एतबार। मौलाए कायनात फरमाते ने के घुरायो आयो। अली जी मुर्तज़ा करबला वजन फरमाइश त तोखे इहो महिरबानी कीअं थी आहे जो तूं जीअं चवी तो तीअं थी थो। जैसे मां नफ्स जी मुखालफत कई आहे, सॼी ज़िंदगी नफ्स जीअं चयो आहे उन जो मां चवण न वरितो आहे। मौलाए कायनात अली मुर्तज़ा करमल्ला वजह करीम फरमायो कलमो पढ़। छा चयोसि? कलमो पढ़। चईसि न पढ़ंदुसि। हुन चयो न पढ़ंदुसि, जेकी भी शइ असर सभु ख़तम थी वियसि। थल्लो जो थल्लो दाह करे तो चए तो मौला सब जी जिंदगी अज तो नफ्स जी मुआफ़क़त कई, मुखालफत कान की। नफ्स तो के चयो तो मोहम्मद करीम ते कलमो न पढ़। नफ्स जो ता ते पो कलमो पढ़ तो मां अली तो के नजर सा मोटाए दिया। उन कलमो पढ़ियो, सागी मेहरबानी थी। माना सॼी ॻाल्हि जेकी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कलमे थी आहे। इन में खोड़ ॻाल्हियूं आहिनि। इन तरफ़ ते रुजू थींदुसि त घणो टाइम तव्हांजो वठंदुसि ऐं निंड जा बि शौक़ीन हूंदव ऐं सुभाणे राति बि तव्हांजे ॻोठ में वाइज़ आहे। नाज़िया चओ अधे रियाज़ वारनि करायो आहे प्रोग्राम सुभाणे ऐं से मुफ्ती मोहम्मद हसन शाहबाज शाह बि अचे थो पियो, दरगाह शरीफ़ जा सादात बि अचनि था पिया। वेझो वेझो प्रोग्राम अथव हिते वेझो तो अलाए कहिड़ो ग्राउंड पिया चवनि, सूमरा कॉलोनी ॾिठी अथव? हे नंढड़ी ॾिठी आहे, ॿियनि न ॾिठी आहे, सभु ॾिठी आहे न। आहे हिते इहो बि प्रोग्राम अथव ऐं उहो प्रोग्राम इंशाल्लाह सवेर थींदो, मगरिब खां पोइ तव्हां सवेर अची वञिजो। अल्लाह ताला फरमायो ताला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सुभान अल्लाह। बजना था जागो सुभान अल्लाह। अल्लाह दिल खुश थी थे, सब नौजवान वेठा हो, सुभान अल्लाह। सब नौजवान वेठा हो, पर यार आवाज कुरान को भी चटो था, सुभान अल्लाह। थोरो नौजवान माण्हू नौजवानी त ॾेखारे न, सुभान अल्लाह। अल्लाह इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सुभान अल्लाह। खबरदार
मां अल्लाह जा दोस्त ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून इन्हनि खे खौफ न आहे न वरी इहे ग़मगीन आहिनि ला खौफ आहिनि मुंहिंजा दोस्त अल्लाह लफ़्ज़ फरमायो ख़बरदार छा चलो खुली चो खबरदार अल्लाह जी ज़ात पाक बिन धड़न के खबरदार थी करे उहे जेके वलियन सा प्यार कंदा आहिनि कॾहिं कॾहिं दिल में परेशानी पैदा थींदी आहे त मुंहिंजे मुर्शिदन करीमन सां तरह तरह दुश्मनियूं पयूं हलन पयूं छा थींदो अल्लाह जी ज़ात पाक उन वलियन जे दोस्तन के खबरदार करे फरमाए थो ओ वलियन जा दोस्तो परेशान न थियो ये मां रब जा दोस्त आहिनि मां अल्लाह इन्हनि जो पाण निगहबान आहियां ऐं अल्लाह उन्हनि जे दुश्मननि खे बि खबरदार कंदो आहे खबरदार थियो मतां तव्हां सम्झो त रब जा दोस्त निंदड़ आहिनि न मन आताली वलियन फक़द आज़नतहु लिल हरब मां रब करीम ऐलान तो कयां हदीस कुर्सी में जेको मुंहिंजे दोस्तनि सां दुश्मनी रखंदो मां रब करीम उन्हनि सां जंग जो ऐलान तो कयां अब केरा जो अल्लाह सां जंग करे सके ॾाढिया आवाज़ नथो अचे थधी तकीर कण मूंखे ॾियो जलाल में न आणियो ईअं ई ठही वञूं त सुठो आहे मीरपुर वारा ईअं न कयो थोरो खुली सुभान अल्लाह चओ अल्लाह अल्लाह वली छा के चइबो आहे वली छा थींदो आहे यतक़र्रब इलैया अब्दी बिनवाफिल फरमाइनि छा फर्ज़ पढ़ंदो आहे फजर पढ़े बेपरी जो इंतजार बेपरी पढ़े ट्रेपरी जो इंतजार ट्रेपरी पढ़े मगरब जो इंतजार मगरब पढ़े इशा जो इंतजार इशा पढ़ी करे अवा असां आराम कंदा हूं हे निंड न कंदा आहिनि सारी रात सुबहान जिन जागी याद कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ चए मिटियल थो मान किरोड़े कन सलाम अच आतड़ उन्हनि जे अल्लाह अल्लाह यतक़र्रबु इलैया अब्दी बिनवाफिल व नफल घणा पढ़ंदा आहिनि अल्लाह जी वेझराई हासिल थींदी आहे रब जो फरमाए ये मां सां मोहब्बत रखंदा आहिनि मां रब इन्हनि सां मोहब्बत रखंदो आहियां तो समाहुल्लज़ी यस्मा बिही बसरहुल्लज़ी युबसिर बिही यदहुल्लती यब्तिश बिहा रजलहुल्लज़ी यमशी बिहा फरमायो अल्लाह त मां उन्हनि जा कन थी पवंदो आहियां जेका ॿुधंदा आहिनि अखियूं थी पवंदो आहियां ॾेसा ॾिसंदा आहिनि मां अल्लाह जी ज़ात पाक उन्हनि जे हथनि में ताक़त विझंदो आहियां जीअं हथ इशारो कंदा आहिनि ईअं थींदो आहे मां ख़ुदा उन्हनि जे पेरनि में ताक़त विझंदो आहे जीअं घुमंदा आहिनि तव्हां घुमो साल लाहियो विखूं खणंदा आहिनि त कमु थी वेंदो आहे समाहुल्लज़ी यस्मा बिही उन्हनि जे कननि में एतिरी त ताक़त विझंदो आहियां मुरीद मीरपुर मां यादि करे दिलबर दस्तगीर बगदाद में ॿुधो ॾाढा मुरीद मीरपुर में याद कर कंबर वारो साईं हुसैनाबाद में ॿुधे ॾाढा तव्हां खे चवंदा ईअं कीअं थी सघंदो तव्हां हिते वेठा हो उहो उते छो वञे अरे नंढड़ी मोबाइल आहे कन ते रखो आवाज़ हितां जो आवाज़ उते पियो वञे उतां जो आवाज़ उते छो वञे जैसे हे साइंस जो कमाल आहे न तार आहे न को का ॻाल्हि ॻंढियल न त साइंस जो कमाल आहे सुन्नियो हे साइंस जो कमाल आहे हो अल्लाह जी कुदरत हे वलीअ
जी करामत है। बसरा गुल्लज़ी युबसर बिही, अल्लाह जो फरमाए मां रब करीम उन जे अखिन में ताकत विझंदो आहियां। रूह ज़मीन के वेठे वेठे पंहिंजे घर ॾिसंदा आहिनि। अल्लाह हाणे त ॻाल्हियूं सम्झाइण सफ़ा सोलियूं थी पयूं आहिनि। हाणे मोबाइल जे ज़रिए हे दोस्त मोबाइल भरनि था पिया, दूर दराज खां माण्हू असांखे ॾिसनि था पिया ऐं तव्हांखे ॾिसनि था पिया। हाणे उतां जा माण्हू हे त पाकिस्तान जो तज़किरो थो हले, पूरी दुनिया में जेके बि हिननि सां दोस्त हूंदा उहे उते पंहिंजे मोबाइल जे ज़रिए उतां खां हिते ॾिसंदा हूंदा। हितां वारा वरी ॾिसनि था पिया त फिलाणो बि वेठो ॾिसे थो, फिलाणो बि वेठो ॾिसे थो नबी जो आशिक़, या वरी हुन नेट ते सिधो सिधो ॻाल्हाइबो आहे। उतां वारो हुनखे हुनजो चवणु, हुनजो पिरणु, हुनजो ॻाल्हाइणु, हुनजो ॻाल्हाइणु उहो सभु ॾिसे थो। अरे हे साइंस जो कमाल आहे, हे रब जी कुदरत आहे, वलीअ जी करामत आहे। अल्लाह वारा रब जे ॾिनल ताक़त सां पंहिंजे ग़ुलामनि खे ॾिसंदा आहिनि। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, मुर्शिद हुसैन, रहबर हुसैन। मुरीद हितां सॾु कयो। मां हदीस जेकी पढ़ां थो इहा हदीस आहे कुदसी। कुदसी हदीस उनखे चइबी आहे जो फरमान अल्लाह जो हूंदो आहे, ज़ुबान मुस्तफ़ा जी हूंदी आहे। ऐं इन हदीस कुदसी के को भी मौलाना साहब रद्द न करे सघंदो। यदुल्लती यतशबिहा, मुरीद किथां भी सॾे मुर्शिद रुगो हथ टिखो करे न त मुरीद जी मुसीबत टारे छॾे। वइन शाह नुग़रिक़हुम फला सरीख़ लहुम, अल्लाह तो फरमाए मां घुर्रा जे जा बेड़ा गर्क कया, मां रब जी मर्ज़ी आहे। केरा मुफ़राद ॿुधण वारो, केरा मूंखे चवण वारो, कंहिंखे ताक़त ई कोन्हे तो रब खे चवण वारो हुजे। अल्लाह तो फरमाए मुंहिंजी मर्ज़ी आहे। इल्ला रहमतुम मिन्ना व मताइन इलाहीन, अल्लाह तो फरमाए मगर मुंहिंजी रहमत जे जे वसां ईंदी आहे उहो करम करे छॾींदो आहे। जेकर इहा रहमत सैयदना अब्दुल कादिर जीलानी ते अचे, इशारो करे त बुढ़ड़ीअ जो बेड़ो तरी वञे। इहा रहमत कलंदर ते अचे त बेड़ो तारे, इहा रहमत भिटाई ते अचे त बेड़ो चारे, इहा रहमत दाता ते अचे त बेड़ो तारे, अदा इहा रहमत कंबर वारे साईं ते अचे त गुलाम। सुभान अल्लाह। यदुल्लती यतशबिहा, उन जे हथनि में मां ला ताक़त विझंदो आहियां। हीअं इशारो कंदा आहिनि, मुरीद तां मुसीबत टारे छॾींदा आहिनि। रिजलुल्लज़ी यमशी बिहा, रब तो चए उन जे पेरनि में ताक़त विझंदो आहियां। जे चाहींदा आहिनि त विखूं खणी पंहिंजे ग़ुलाम वटि पहुचंदा ऐं जीअं रब खे चवंदा आहिनि तीअं अल्लाह कंदो आहे। ॾाढा जीअं रब खे अर्ज़ कंदा आहिनि ईअं अल्लाह करे छॾींदो आहे। अल्लाह अल्लाह इन्हनि जो पंहिंजो वजूद बि रहमत हूंदी आहे, इन्हनि जो आस्तानो बि रहमत हूंदी आहे। व इज़ क़ालत इम्रात इमरान रब इन्नी नज़रतु लक मा फी बतनी मुहर्ररन फतक़ब्बल मिन्नी इन्नक अंतस समीउल अलीम। ॾाढा मां जो शौक़ आहे त अॼु क़ुरान घणो पढ़ां, तव्हांजो शौक़ आहे त साईं शेर घणा पढ़े, त जेकॾहिं थोरो ॻाल्हाईंदा हलंदो न त क़ुरान मां वलीअ जो ज़िक्र तव्हांखे ॿुधायां। हा
अल्लाह ताला कुरान करीम आल इमरान में फरमायो वैज़ क़ालत इम्रात इमरान रब इन्नी नज़रतु लक मा फी बतनी मुहर्ररा। हजरत ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा है औलाद न थींदी आहे। ईसा अलैहिस्सलाम जी नानी आहे औलाद न थींदी आहे। हजरत बीबी हन्ना रज़ियल्लाहु तआला अन्हा वण जी छांव में वेठी आहे। वेहंदे वेहंदे हीअं जो मथे अखियूं खणे वण ते झिरकी वेठी आहे। पंहिंजे बच्चे खे वात में चोगो रही रही आहे। अम्मा जी अखियुनि में लुड़क अची विया रोअण लॻी आहे। या अल्लाह हिन झिरकीअ खे बच्चो ॾिनोसीं पंहिंजे बच्चे खे वात में चोगो न रही आहे। मौला मुंहिंजो हंज ख़ाली आहे मां बासठी पासियां महिरबानी फरमाए मूंखे बि औलाद अता फरमाए। जीअं अम्मा अर्ज़ु कंदी वई आहे अल्लाह अल्लाह जीअं घर आई आहे कुछ ॾींहंनि खां बाद में रब करीम औलाद ॾेई छॾी आहे। अल्लाह मुंहिंजी दुआ क़बूल कर। तू ॿुधंदड़ तू ॼाणींदड़। हाणे अम्मा दुआ घुरी औलाद सी जीअं औलाद न आई पुट न ॼाओ धीउ ॼाई। अब अच्छा अक्सर करे पुट न ॼमंदा आहिनि धीउ ॼमन त पोइ मुड़ुस ज़ाल ते कावड़बो आहे त चंडरी वती थम रुगो अची धीउ ॼणे। बाबा चंडरी त वतई पर चंडरे जी भी तो मेहनत आहे न। ॻाल्हायो छो न था? मतलब माई जो तो माई घर में वेठी न पीउ जे घर में वेठी ॿार ॼणींदी न ॼणींदी। शादी थींदी निकाह थींदो तो पोइ ॿार ॼणींदी। हुन ग़रीब जो कहिड़ो ॾोह आहे हुनखे नथा चओ? ॻाल्हाए छो नथा? कंदिया मुझा अल्लाह धीउ ॼाई तुझी मर्ज़ी आहे पुट ॾी तुझी मर्ज़ी आहे धीउ ॾी। व इन्नी समईतुहा मरियम व इन्नी उईज़ुहा बिक व ज़ुर्रियतहा मिनश शैतानिर रजीम। खुली 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 चओ सुभान अल्लाह। हबीब जे मोहब्बत रखण वारो सोने नबी जे प्यार करण वारो अर्ज़ु कंदी आहे मौला मां दुआ थी घुरा इन्नी समय तुहा मरियम हिन जो नालो मां मरियम थी रखां पई दुआ थी घुरा पई इन्नी उईज़ुहा बिक व ज़ुर्रियतहा मिन शैतान रजीम। हिन बीबी मरियम खे ऐं उन जी औलाद खे शैतान तड़ियल खां बचाए जाए। शैतान भी वॾो हरामी अथव। चुप थी जो अब शैतान हरामी हमरा भित जे भरसा सुतो पियो त तकड़ो तकड़ो आहे जो उथी भित थी किरई ए जीअं किरियो त भित किरी पई उथियो त भित किरी पई चई त कहिड़ा शैतान जे शैतानो जॻाई जे कहिड़ी जॻाई कई मां जो भित किरंदसि त शहीद थींदो होॾे मरे शहादत त न मिलेसि। अल्लाह अल्लाह हबीब जे मोहब्बत रखण वारो अम्मा दुआ घुरी आहे मुंहिंजा अल्लाह ना मां पनाह थी घुरा बीबी मरियम खे ऐं उन जी औलाद खे शैतान तड़ियल खां बचाए जाए। हाणे दुआ घुरण खां बाद में अदा छा कई ओवासी रेदा छा कई रूमाल में न्याणीअ खे विधई खीर न पीआरी न्याणी खणी आई आहे बैतुल मुक़द्दस में रखे करे थी चए त फतक़ब्बलहा रब्बहा बिक़बूल। ओ मुंहिंजा अल्लाह तोसां बास बासी हम मां वाइदो कयो हो औलाद ॾींदे तुंहिंजे हवाले करे छॾींदुसि। मौला न्याणी ॼाणे तू ॼाण उहा बास जी सूरत में उन न्याणीअ खे बैतुल मुक़द्दस में छॾे करे मोटी आहे। जीअं मोटी हबीब जे मोहब्बत रखण वारो असीं सुन्नी बि बास बासींदा हो हा पुट नद में अल्लाह वारनि ते बास बासींदा हो। तवज्जो फरमा अबा जे न्याणीअ बास में ॼण जाइज़ आहे तो दिल भर दस्तगीर जा छेला छो न जाए ॾाढा न चई जे नाजायज हुजे हा तो रब कुरान में आयत न लिखराए न्याणी रखे मोटी अम्मा वदी थींदी वञे पई
ॿार साल में वधे अम्मा हिक ॾींहं में वधे हाणे उते छा थियो नबी जा आशिक़ जेके उते ख़ुदाम रहंदा हुआ हू चवे मां टिंडवाली कयां हू चवे मां टिंडवाली कयां हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम फरमायो मां हिन जो रिश्तेदार आहियां मां टिंडवाली कंदुमि हिन जी चयोसि ईअं न थींदो कुणा विझो कुणा जेॾी महिल विझनि था भया शरीयत में कुणा विझण जाइज़ आहिनि कुणा जेॾी महिल विधो कफ़लहा ज़करिया ज़करिया अलैहिस्सलाम जो कुणो निकिरी पियो हाणे ज़करिया हुन जे मासीअ जो मुड़ुसु हो वेझो रिश्तेदार हो अबा शरीयत में कुणा जाइज़ आहिनि पर जेके अॼोके दौर वारा कुणा आहिनि उहे जाइज़ न आहिनि चुप थी वियो जैसे मौलवी साहब मारे छॾी उते चई थो जाइज़ उते चई थो नाजाइज़ बाबा कुणो इस्लाम में जाइज़ आहे वो कुणो जायज न है जेको जुआ ते विझो सुभान अल्लाह सुभान नथा ॻाल्हायो नथा ॻाल्हायो बता सुभाणे शुरू थी वञो बाबा मौलवी चयो कुणो जायज आहे पोइ होॾो हराम जो मसइलो हुजे उन कुणो विझो बीठो सुभान अल्लाह न न जेको शरीयत में आहे मोहम्मदी शरीयत में वो कुणो जायज़ आहे हबीब जे मोहब्बत रखण वारो ज़करिया अलैहिस्सलाम जो कुणो पियो आहे हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम अल्लाह अल्लाह कफील बणियो खुदाम कफील बणियो अम्मा वदी थींदी कुरान फरमाए कुल्लमा दखल अलैहा ज़करिया अल मिहराब वजद इंदहा रिज़्का क़ाल या मरियम अन्ना लक हाज़ा क़ालत हुवा मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशा बगैर हिसाब अच्छे बच्चे फरी चो सुभान अल्लाह कुरान तो पढ़ा कुरान में रहमत नाज़िल थींदी आहे कुल्लमा दखल अलैहा ज़करिया अल मिहराब वजद इंदहा रिज़्का हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम आयो दरवाज़ो बंद दरजो खोले वजद इंदहा रिज़्का चोतारो ताम पयो फ्रूट पयो मौसम वारो बहार वारो खरीफ वारो हर मुद्द जो मेवो पयो ज़करिया अलैहिस्सलाम ॾिठो बीबी मरियम नमाज थी पढ़े नमाज पढ़ खां बाद में अम्मा सलाम वरायो काल या मरियम अन्ना लक हाज़ा ओ बीबी मेरे में कादो आंदो थी जेते कालत हुवा मिन इंदिल्लाह ओ ज़करिया ए जेको कुछ ॾिसी रहो आहे इहो सब मुंडे अल्लाह मोकिलियो आहे के अल्लाह मोकिलियो आहे अरे अल्लाह वारन जो ताम क़याम जो बंदोबस्त अल्लाह पाण करे छॾींदो आहे ॾाढा ॻाल्हि मीरपुर वारो मां चैलेंज सां थो चवां दोस्त रिकॉर्डिंग करे रहिया आहिनि चैलेंज सां थो चवां पंहिंजे वाइज़ जो ज़िम्मेवार मां पाण आहियां वाइद मुंहिंजो मुर्शिद करीम आहे जंहिं न बैंक बैलेंस ठाही न ज़मीन वरिती न दुकानदारी न धंधो न ट्रांसपोर्ट का भी बैंक बैलेंस कोन्हे ऐं चैलेंज सां थो कयां पर रब जो कसम आहे कीअं थो दरगाह जो निज़ाम हले मुंहिंजो अकुल कमु न कंदो आहे हिकु न ॿ न टे न लख माण्हू अचनि हुसैनी नगर खाई पोइ वठी वञनि नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढा अच्छा वाह 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 सुभान अल्लाह अल्लाह वारन जो इंतजाम रब पाण करे छॾींदो क़ालत हो मिन इंदिल्लाह जेको भी कुछ आहे न मारे अल्लाह ने खुलियो ॾाढा त चओ खुली छ असां कमाए 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 छा थी पिया से पूरी कर सुभान अल्लाह अल्लाह
हाँ न बाबा मैं लाड़ काढ़े वाला जी तो गाल सुभान अल्लाह अल्लाह अकबर जंहिंजो रब ॾाढा छो था ॻाल्हायो जंहिंजो रब तंहिंजो सभु रब खे राज़ी करे वठ त कम ठही वञनि अल्लाह अल्लाह नबी जे प्यार करण वारो मुझे मुस्तफा जी मोहब्बत रखण वारो मुंत ऐं गैर मुंत जो ताम पियो आहे फ्रूट पियो आहे तुंहिंजे मीरपुर में मुंत को सवा मेवो न मिले ईअं ॻाल्हाए थोरो पर अॼु बि मदीने शरीफ़ वींदे मके शरीफ़ वींदे न जेकी शइ तलब कंदे सां मिलंदई रसूल वटि जेको अंगल कबो आहे न ॻाल्हाए त सही अबू बकर बिन अख्तर रहमतुल्लाह अलैह वॾो कामिल बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे उहो हुज़ूर जे रोज़े ते वियो अर्ज़ कयई मुंहिंजा का कोट छॾे तुंहिंजे मदीने आयो आहियां अरबन जी ओताक में न वेंदो मां मदीने जी होटल जी मानी न खाईंदो मां पंहिंजे हथनि सां खाराईंदे त खाईंदुमि महिमान तुंहिंजो आहियां हिकु ॾिहाड़ो ॿियो ॾिहाड़ो टियों ॾिहाड़ो जीअं टियों ॾिहाड़ो थियो आहे हज़रत अबू बकर बिन अख्तर रहमतुल्लाह अलैह हीअं मुंहं ते लटो विझो आहे लटो विझी करे थो चए अना दैफ़ुक या रसूल अल्लाह ओ सोना नबी बुख तंग कयो आहे कमज़ोर थी वियो आहियां महिरबानी फरमा ईअं लटो ई मुंहं ते आहे छा ॾिसे मुशाहिदो थी वियो आहे शामो दिल पर मोहम्मद तशरीफ फरमाए अबू बकर उमर उस्मान अली हुजूर जे मेहमानी मुबारक अली जिया का ए मानी खण मुझे मेहमान खेड़े मौलाए कायनात मानी वरतिया अबू बकर बिन रहमतुल्लाह अलैह के मानी ॾिनी जिए हथ में वतिया अदब जो करे न खाईंदो अल्लाह अल्लाह हुजूर फरमाए त मुझे मेहमान खा तमा खुश थिया वो खाइण लॻो अध मानी खाधी मुशाहिदो ख़त्म थियो लटो जो लाहे अध मानी जो हथ में लॻो पियो आहे अरे यही दर है ये दर है जहां शाहान सिर झुकाते हैं सवाली बन के आते हैं मुराद लेके जाते हैं अल्लाह सभिनी के मदीनो नसीब करे आमीन ॾाढे आमीन चो खुली आमीन चो हबीब जे मोहब्बत रखण वारो सोहणे नबी सां प्यार करण वारो बीबी मरियम फरमायो हे मूंॾे ताम अल्लाह मोकिलियो आहे इन अल्लाह यरज़ुक मन यशा बग़ैर हिसाब अल्लाह उहो मेहरबान रिज़्क़ ॾींदो आहे हिसाब कंदो ई नाहे अल्लाह हिसाब कयो थी चुप थी वई नमाज न पढ़ी तभी खाया वई हाँ नेकियों न करी तभी खाया वई अदब में बेअदबी में केड़े भी हाल में तभी रब रिज़्क़ बंद न करे जहिड़ी बंद थे उन्हें इज़राइल अचे चुप थी वियो तव्हांजे ॻोठ बि चकर ॾींदो आहे छा ॾींदो आहे चकर हाँ हबीब जे मोहब्बत रखण वारो मुझे सोने नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मोहब्बत रखण वारो तवज्जो कयो हाने ज़करिया अलैहि सलाम छा कयो उन जगह ते बिही करे ॾिसण लॻो त मुंद ऐं गैर मुंद जो ताम पियो हथ मथे खणी थो चए त या अल्लाह हुनालिक दआ ज़करिया रब्बहू काल रब हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यबतन इन्नका समीउद दुआ सुभान अल्लाह ओ मुझा अल्लाह मुझो अंज भी खालिया बीबी मरियम के
मुंद गैर मुंद जा फ्रूट खाराया थी त अल्लाह साईं मां भी दुआ तो घुराए त मां के भी तय्यब पाक बच्चो अता फरमाए। काथे बीठो हो बीबी मरियम जे आस्थाने ते बीठो हो ऐ दुआ घुरी मुंहिंजा अल्लाह मां के भी औलाद दे। हाणे जीअं दुआ घुरी पूरी कई नमाज शुरू कई फनादत हुल मलाइकत वह काइम युसल्ली फिल मिहराब। जीअं नमाज पढ़ी रहियो आहे जिब्रील जी मौला जल्द वन ज़करिया अलैहिस्सलाम के चयो त पुट ॾिनो मां पर नालो यहया रखजांइसि। सुनियो जे ज़करिया अलैहिस्सलाम बीबी मरियम जे आस्थाने ते दुआ घुरे तो खुदा उनके पुट दे। मरियम नबी ना है वली यानी औरत था जे बीबी मरियम जे आस्थाने जे दुआ घुरे सा पुट मिलन सा तो दिल पर दस्तगीर जे दरवाजे ते दुआ घुरे सा पुट छो न मिलदा। कलंदर जे दरगाह ते पुट छो न मिलदा। पिटाई जे दरगाह ते पुट छो न मिलदा। हथ मथे खड़ी छो कंदर वाले साईं जे दरगाह। सुभान अल्लाह। मुल्ला नंबर 2 सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ये केटर जो था तो मत करो। जेके न था जो उहे खणो भला। चवा कजो कलमो चवा मुल्ला तुझे भिटाई चौक ते बकवास करे वा त कुत्ती के कलंदर ते वैया जो गुल ॾेणा अथन जो पीरन पीरन ते पुट मिलंदा पीरन ते पुट मिलंदा पीरन ते पुट मिलंदा हण हण लगी पईया। मुल्ला के चो जे कुत्ती कलंदर ते न वैया त मुड़स घणा अथस। सुभान अल्लाह। बेशक चुप छो था थी वञे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हाँ? जे कुत्ती कलंदर ते न विया सुभान अल्लाह। पुट घणा अथस जड़िया छा अथई। सुभान अल्लाह। गुलर। सुभान अल्लाह। छा जड़िया अथई गुलर। गुलर गुलर जो कमा भोकड़ करी नबी जे शान ते करी वली जे शान ते करी घोस जे शान ते करी कुत कलंदर जे शान ते करी भिटाई जे शान ते न चई। हाँ बा गुलर जो कम चाहंदो आ भोकड़ हूंदो आ पो न वैया तॾहिं त भोकंदो वधे थो। सुभान अल्लाह। दिजो था मना 4 ॼणा न तो मथे खणा माना दिजो डटा था को सखड़ा। नवी दे तो ये थी दो ने कलंदर ते नवी दे तो ये थी दो न जे वलियन जे दरगाह ते वी दे तो कंबर वाले संजरा खोट पैदा थी दा। सुभान अल्लाह। बेशक कदे इनन जे मुल्ला का तो पूछो तो अशरफ अली थानवी किए जाओ। सुभान अल्लाह। पांचे खानदान जो तो नस्ल ॾिसनी तो अशरफ अली थानवी किए जाओ। अशरफ अली थानवी भी कवली जे दुआ सजाओ तुझे किताबन में लिखला जे तुम्हारा दुआ नुसा जमन त ठैया बाकी जे सुनी गाल करे त तप थो वठई पियो। जरूरत कोने तुझी वलियन जे जिक्र करण जी जरूरत ही काने छो त वलियन जो जिक्र अल्लाह पाण कुरान में करे छडियो आहे। गला गला सुभान अल्लाह। गला या का नई रस्म रवाज कोने मीरपुर वालो यो नयो रस्म रवाज कोने आदम हुयो त शैतान लगालाई इंजन मुझी तपाई देती। बाबा आदम हुयो त पासे में शैतान हुयो मूसा आयो त फिरौन हुयो इब्राहिम आयो
त निमरूद हुयो, महबूब आयो त अबू जहल हुयो, मौला हुसैन आयो त यजीद हुयो, कंबर वारो आयो आ त पासे में यजीद हुयो। हथ मथे करी चाओ ये नई गाल सरैया। आदम जी औलाद भी हूंदी त शैतान जी भी त हूंदी, उन छोरे भी त फर जड़ा आहिनि। उन भी त निभागे में मेहनत कई हूंदी न सही। वो असांजे पासे ने गांगे नु चांडियो 10 पुट अथसि, तो हिकिड़ो आयो तपेदार ढल वठण त कंहिंजो पुट आहे गागन जो, ॿियो गागन जो, टियों गागन जो, चौथो गागन जो, पंजो गागन जो, छहों गागन जो, सतो गागन जो, अठों गागन जो, त अठो बि चएसि त चाचा तूं कंहिंजो चई मां बि गागन जो। नस्ल तो हलंदो सही, नस्ल तो हलंदो, मुखालफत हलंदी। जिए मुखालफत मुझे मुर्शिद जी खड़िया, तिए खुदा में मकाम खड़ो ॾिनो आहे। नथा ॻाल्हायो, नथा ॻाल्हायो। खुदा जो कसम आहे, सितारनि में चंड रोशन आहे, इहे वलियनि में कंबर वारो साईं रोशन आहे। सुभान अल्लाह। मुर्शिद हुसैन, रहबर हुसैन, वक्त जो गास हुसैन। अरे पंजा त पंजा परावा भी परफट मनी चवंदा थी त वाह कंबर वारा साईं। वाह जो सोनो या भी तो सिफत है ना, वाह जो सोनो आ साईं। सुभान अल्लाह। सोनो आ मौला हुसैन जो बच्चो आ, यजीद जो बच्चो, मौला हुसैन जो बच्चो। ये फिक्र जी गाल काने। सुभान अल्लाह। नथा ॻाल्हायो, फिक्र जी गाल आई को फिक्र जी गाल कोने। इहो सिलसिलो पयो हलंदो, हो भी हलंदो, हे भी हलंदो। आराम के बा औलाद हैदर निस्त गुलामी के रस्त पली दस्त यहूदस्त हरामी। हिलाल जो नस्ल भी हलंदो त हराम जो नस्ल भी हलंदो। तवज्जो। ज़करिया अलैहिस्सलाम ने जिब्रील आयो, गाल याद अथव? जिब्रील आयो आ, ओ ज़करिया रब मोकिलियो आ। रब जो चवे पुट ॾिनो मां, पर नालो यहया रखजांइसि। ओ मुंहिंजा मौला, मां पीर संथी वियो आहियां, कुराड़ो थी वियो आहियां, मुंहिंजी घरवारी अञा कुराड़ी थी वई आहे, उनखे उमेद ई कान्हे ॿार ॼणो जी। मुंहिंजे अल्लाह फरमायो ज़करिया, जिथे अव्हां जी उमेद ख़त्म थींदी आहे, उते मां रब जो करम शुरू थींदो आहे। सुभान अल्लाह। मौला निशानी खपे। सुभान अल्लाह। दादा दादा मौला निशानी खपे। अल्लाह फरमा ज़करिया, कदे कदे मुर्शिदन के भी चइबो आहे त सही मेहरबानी कर। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मेहरबानी कर सही, मेहरबानी कर। घणनि पीरनि ते बासू बासू तम सुभान अल्लाह। कमल था थियनि। सुभान अल्लाह। हाणे केतिरनि खे झेला जा सुभान अल्लाह। चुप थी विया। सुभान अल्लाह। अबा जो कम न थींदो त हुनखे वठ सट लगी पई हूंदी। सुभान अल्लाह। केतिरनि खे जा सुभान अल्लाह। अल्लाह केतिरनि खे नहीं, केतिरनि खे जा नबी जा आशिक़ो। निशानी अल्लाह वारा कदे कदे जलाल में ईंदा आहिनि त निशानी सां बच्चा बि रब को वठी ॾींदा आहिनि। अल्लाह अल्लाह मुझे नबी जे मोहब्बत रखण वारो रब फरमायो त ज़करिया, जॾहिं यहया अलैहिस्सलाम माउ जे पेट में आयो न, तुंहिंजी ज़बान बंदि थी वई। 3 ॾींहं ज़बान
बंद थींदी माण्हुनि सां ॻाल्हाए न सघंदे ऐं पर जे रब जो ज़िक्र कंदे त ज़बान खुलियल हूंदे पर जे माण्हुनि सां ॻाल्हाईंदे त इल्ला रमज़ा 3 ॾिहाड़ा इशारनि सां ॻाल्हाईंदे पोइ जॾहिं इहा कैफ़ियत थी वञई न त पोइ पक समझजांइ त तुंहिंजी घरवारी जे पेट में यहया पची वियो आहे जीअं पैदा थिए त यहया नालो रखजांइसि मां रब करीम इनखे बच्चो त ॾींदोमांइ पर मां रब इनखे रसूल करे दुनिया ते मोकिले छॾींदुसि ॾाढा माना अल्लाह वारनि जे दरवाज़नि तां इहे शयूं मिलंदियूं आहिनि ॾाढा इहे शयूं मिलंदियूं आहिनि पर अक़ीदो मज़बूत हुजे अक़ीदो जेतिरो मज़बूत आहे एतिरो करम मज़बूत आहे एतरी जल्दी आहे बाक़ी हाणे जे विसा घणा हूंदा न त पोइ वरी कमु घटि थींदो आहे हमरा मौलवी साहब वीचारो वाइज़ पियो करे वाइज़ कंदे चई त बाबायो 10 दुनिया 70 आख़िरत हमरा जे गीदे में हुयो रुपयो उहो ई कढी ॾेई छॾई घर पहुतो चई अलाए मिलंदो अलाए न मिलंदो अलाए मिलंदो अलाए न मिलंदो वीचारे खे न दोस्तनि में जेको आहे सो थी पई गुमराह पोइ जे गुमराह थी पयसि न त नबी जा आशिको त आके हली हली नेड़े जे टंगू सुकियसि हिकिड़ो सुको छेड़ो पियो उनखे थुॾो जो लॻुसि त 10 रुपया निकिरी पिया सिधो मौलवी साहिब जो दर खटकाई त मौलाना वाइज़ कंदा हो पर खुटाए कंदा हो चई कीअं खुटाए कंदा हो चई ईअं चवंदा कयो त 10 मिलंदा बाक़ी गुमराह थोरा थींदा बाबा गुमराह उन्हनि खे थींदा जंहिंजे अक़ीदे जा कचा हूंदा बाक़ी अक़ीदे जो पको न ख़ुदा जो कसम आहे त पीर खे सॾु कंदो वेंदो त पीर बची वेंदो बाक़ी जेकॾहिं तोखे ठल्ला मिलिया आहिनि छो त इहे मुल्ला बि पाण खे पीरनि जो मुरीद सॾाईंदा अथव मतिलबु तव्हांखे इहा ॻाल्हि न हुजे ख़बर सॾाईंदा अथव के सॾाईंदा आहिनि हाल जी जो बुज़ुर्ग जा मुरीद के ॿिए वारे जा सॾाईंदा आहिनि के चई ॿिए जा सॾाईंदा आहिनि के ॿिए जा सॾाईंदा आहिनि के ॿिए जा सॾाईंदा आहिनि पोइ तव्हां वारनि खे टंगुनि में सूर हली नथा सघनि थुला थुला थी हाँ न हे देवबंदी सॾाईंदा अथव त माना असां फिलाणे बुज़ुर्ग जा मुरीद आहियूं के हाले जी वारे जो सॾाईंदा आहिनि के ॿिए वारे जो सॾाईंदा आहिनि के कहिड़े बुज़ुर्ग जो सॾाईंदा आहिनि माना हुननि जा बुज़ुर्ग पोइ उहे उन्हनि जा बुज़ुर्ग जो पहचान कोन था वक़्त सां तॾहिं त असां हाणे बुज़ुर्गनि ते कावलिया वेठा तो वारो बुजुर्ग सॼो ॼाणो मानी गाई सुतो पियो न महिनत कंदो न रब खे राज़ी कंदो हुज़ूर जी गिला कंदो त उन में ताक़त कहिड़ी ईंदी ताक़त उन जे सीने में ईंदी आहे जंहिंजे सीने में दिलबर मोहम्मद जो इश्क समायल हूंदो आहे सुभान अल्लाह सुन्नीअ जा पीर सभु भला आहे आवाज़ नथो अचे मज़ा के दिमाग़ में वरी नंढी कीवड़ी हवा खुली जो यार सो चवण वारा आसान जो पर रुगो वलियन सां प्यार हुजे हजरत इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह आसनुल कसस में हिकिड़ो ज़िक्र फरमायो आहे टेम 15 मिनट बधो अथव बस उहो हिकिड़ी मां ॻाल्हि करे ऐं पोइ तव्हांजे लाउडो वतो थो कढां तवजो फरमाए रसूलुल्लाह जे मोहबत रखण वारो इमाम गज़ाली फरमायो अस्हाबुल फील सुभान अल्लाह क़ल्ब अस्हाबुल क़ाफ ज़अब याकूब अलैहिस्सलाम वनाकत साल अलैहिस्सलाम वहुत हिमार यूनुस अलैहिस्सलाम हिमार ईसा व उज़ैर अलैहिस्सलाम हुत यूनुस अलैहिस्सलाम कबश इस्माईल अलैहिस्सलाम निमलत सुलेमान अलैहिस्सलाम हुत बल्कीस नाकत रसूलुल्लाह अतुल अली दादिया आवाज उनायो खुली चयाली तवज्जो फरमाए त अस्हाबुल फील हाथी जन्नत में वेंदी केड़ी हाथी अलम तर कैफ फअल रब्बुक बि अस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तदलील व अरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिजील फजअलहुम कास्फिन
वाह वाह सुभान अल्लाह उहा हाथी जेके हुजूर जे ॾाॾे हज़रत अब्दुल मुतलब साईं अल्लाह अल्लाह वयो हो उठ वठण अबर काफ़र खां पुछे तो सही कीअं आया आहियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। मुर्शिद हुसैन, रहबर हुसैन, वक्त जो गौस हुसैन। सुभान अल्लाह। सैयद सलीम मोहम्मद मोहसन शाह बुखारी असांजे महफ़िल में जलवेगर थिया इंशाअल्लाह। सैयद सुनो आख़िर में दुआ भरंदो, रब करीम सभिनि जा बेड़ा पार कंदो। दोस्तों वेही रहो जल्दी जल्दी वेही रहो पंचायत वेही रहो। सुभान अल्लाह राजा चो खुली चो हाणे त सैयद सुहिणो बि आयो आहे दुआ थी ॿी बेड़ा ई पार क़िबला साईं मोहसिन हुसैन शाह बादशाह बि आयो आहे। तव्हां सम्झी वियो साईं आयो त मां तकड़ में कोसी हुई छॾींदुसि तंहिंजे करे तव्हां मूंसां 2 मिंट रुॻो ॻाल्हायो। सुभान अल्लाह तवज्जो अस्हाबुल फील हाथी जे सोने अब्दुल मुतलब साईं जी इज्जत कई। सोनो अब्दुल मुतलब नबी साईं जो ॾाढो अबरा वट वयो त तुंहिंजी फौज मुंहिंजा उठ काहे आई आहे उठ वापसि कर। अबरा चयो त मुंहिंजो त ख़्यालु ईअं हो त तव्हां मूंखे इलाज कंदा असां काबतुल्लाह खे शहीद करण आया आहियूं ऐं तव्हां त उठनि जी था ॻाल्हि कयो। सोने अब्दुल मुतलब साईं फरमायो त उठनि जो मालिक मां पाण आहियां उठ मुंहिंजा मूंखे ॾे काबो अल्लाह जो अल्लाह ॼाणे त अल्लाह जो काबो ॼाणे। ॾाढा ॾाढा अल्लाह अल्लाह महमूद नाले हाथी हो अच्छे रंग जो जे कॾहिं बि अबरा खे सजदो न कयो ॿिनि हथनि सजदा कया। जीअं साईं उठ काहे मोटियो हिनखे काव लॻी उन हाथी खे छोड़ी ऐं चई त जल्द करे इनखे ख़तम कर। भॼंदो वियो सोने अब्दुल मुतलब खे विहण जे लाइ छेड़े खण जे लाइ नबी जे प्यार करण वारो त जीअं वेझो आयो सोने अब्दुल मुतलब साईं चेहरे जो पोइते कयो न उन चेहरे में जंहिंमें रसूलुल्लाह जो नूर रही चुकियो हो उन हाथी जी नज़र अब्दुल मुतलब ते पई छेड़ो न कोडा बनी सलाम करे थी चए त अब्दुल मुतलब सलाम थी मोहम्मद जा ॾाढा सलाम थी। फरमायो त इहा हाथी भी जन्नत में वेंदी। कलब असहाबुल काफ असहाबे काफ जो कुत्तो सुभान अल्लाह जेको वलियन जे कठ लगो कुरान जे काफ सूरत में जिक्र दकियानूस बादशाह जे जुल्म जे करे वली निकता कुत्तो कढ लगो भितर प्यानस त मोट पोते तू रड़ियूं कंदे कूकू कंदे ए पोइ तो दुश्मन अचे पाचंदा से पियो न मई भोका न मई टोका न मई शोर मचावा सदके नेका लोकां दे मैं भी बख्शा जावा। इन जे
करे कठ लगो आया मन तवां जी करे रब मां के भी बख्शे छे फरमा क़यामत जे दिखाले यो कुत्तो वलियन जे करे जन्नत में वींदो वाह वाह ज़ब याकूब अलैहिस्सलाम जो बगड़ ईशा जे टाइम ते याकूब अलैहिस्सलाम जा पुट रोंदा आया रड़ियूं कंदा आया दाहूं कंदा आया यूसुफ अलैहिस्सलाम नजर न आयो याकूब अलैहिस्सलाम पुछंदा पुट छो थारो मुंहिंजो यूसुफ किथे आ बाप बगड़ खाई विया हुननि जेकी खमीस आंदी उहा फाड़ी ॾेई ये खून नहीं है याकूब अलैहिस्सलाम फरमायो तो पुट अजीब बगड़ा जो यूसुफ के खाधे खमीस न पाई मना कूड़ हमेशा लिकंदो नाए थोरो ॻाल्हायो ॾाढा कूड़ हमेशा लिकंदो नाए हिकिड़े कूड़ हण सां 10 ॿिया कूड़ हण ॿार उनखे लिकाइण जे लाइ हबीब जे मोहब्बत रखण वारो हज़रत याकूब अलैहिस्सलाम हीअं झंग ॾे वञी फरमायो या ज़ब बगैर भजंदा आया पर ताके शर्म ना आयो मुझे यूसुफ के खाधो आ उन्हनि मां वॾे बगड़ चयो त सोना असां के हराम आ असां नबियुनि जो गोश्त न खाईंदा आहियो असां त नबियुनि जी इज्जत कंदा आहियूं फरमाए त यो बगड़ भी जन्नत में वेंदो वनाकत साले अलैहिस्सलाम जी डाची उहा भी जन्नत में वेंदी जेकी गोरे सूती हा डाची जबल मां निकती ही उहा जन्नत में वेंदी हिमार ईसा व उज़ैर अलैहिस्सलाम जे गड्ढ जे मथां हज़रत ईसा उज़ैर अलैहिस्सलाम चढ़ंदा वॾो ज़िक्र आहे इन गड्ढ जो क़ुरान करीम में ओ कल्लज़ी मर अला करियतन मां इन आयत ते ॻाल्हायां सॼो कलाक ॿियो बि तव्हांजो वठां इन गड्ढ जो ज़िक्र आहे क़ुरान करीम में फरमाए त इहो गड्ढ बि जन्नत में वेंदो अहूत यूनुस अलैहिस्सलाम जे मच्छीअ जे पेट में रहिया हा क़यामत जे रिहाड़े इहा मच्छी भी जन्नत में वेंदी ॾाढा इहा मच्छी भी जन्नत में वेंदी सुनियो जे मच्छी जन्नत में वञे थी सईदा आमिना जन्नत में न वेंदी इन्हनि मुल्लनि लिखियो अथव त हुज़ूर जा वालिदैन जनम अस्तग़फिरुल्लाह ताला रब्बी मिन कुल्ल ज़म्बि व तूब इलैह इन्हनि मुल्लनि लिखियो अथव किताबनि में हुज़ूर जो पीउ मां जहन्नमी आहे अरे मच्छी के पेट में यूनुस अलैहिस्सलाम रहियो किन तफ़सीरनि 3 ॾींहं लिखियो आहे किन 39 ॾींहं लिखियो आहे तवज्जो फरमा मच्छी जे पेट में नबी रहे उहा मच्छी जन्नत में वञे जे बतन में मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम रहियो जेको यूनुस जो बि सरदार आहे अल्लाहु अकबर व कबश इस्माइल अलैहिस्सलाम जो दुंबो जेको एवज़ में कुठो वियो हो लंबी चौड़ी ॻाल्हि ते नथो वञा कुठो वियो हो मिना जे मैदान ते इहो दुंबो भी जन्नत में वेंदो निमलत सुलेमान अलैहिस्सलाम जी केवल जो सुलेमान तख्त ते पियो वञे सुलेमान मुरकंदो आहे पुछनसि था सोना सुलेमान छो मुरकी जे त केवल पंहिंजे केवल खे थी चए त उदखुलू मसाकिनकुम जल्द में बिड़नि में घिरी वञो हा ओ बिड़नि में घिरण जी ॻाल्हि थी करे सुलेमान मुरके थो अरे जे केवल जो आवाज़ सुलेमान तख्त ते ॿुधे थो हिन आशिक़नि जो आवाज़ मदीने जो साईं फरमाया केवल जन्नत में वेंदी वाहुद बल्कीस हुदुद पखी बल्कीस जो इहो भी जन्नत में वेंदो जेको पैगाम खणी वियो हो हबीब जे मोहब्बत रखण वारो वनाकत रसूलुल्लाह हुजूर जी राची मुबारक जेते मुस्तफा चढ़ंदा हा जो नालो कुसवा रखियो हो बिलाल जी आका फरमा जन्नत में अव्वल तू वेंदे सही अबू बकर खां अव्वल उमर खां अव्वल उस्मान खां अव्वल अली खां अव्वल तवा खां अव्वल बिलाल रोई पियो या रसूल अल्लाह या जन्नत न खपे जो तोखां अव्वल जन्नत में वञा फरमाया बिलाल रो न जे कुसवा नाची दे मां मोहम्मद साहिब हुंदुस मुहारत तुझे थे हुंदी मुहारी अव्वल जन्नत में वेंदो आ सारी पो जन्नत में वेंदी आहे वदुल दुल अली
अली साईं जो घोड़ो ॾाढा त या अली चो आवाज़ न आयो आवाज़ न आयो घोड़ो जन्नत में वेंदो मीरपुर वारो घोड़ो न जो घोड़ो थुलो थी वियो आहे मवाली डुबरा थी विया चुप थी वियो जेको पिनी सिनी बादाम भी घोड़े में अखरोट भी ॻाल्हाए चवंदा पिन सिन करे पंहिंजो पराओ चेटो घोड़ा थुला थी विया मवाली पियो ॾके इहो घोड़ो न रसूला के घोड़ो गिफ्ट मिलियो फारस वारनि ॾिनो ॾाढो सुहिणो हो पर अली के घुरायो अली आयो अली के घोड़ो वठो अली घोड़ो वठो फरमायो अली इन घोड़े सूधो तूं जन्नत में वेंदी ऐं उहो घोड़ो हो जेको करबला जे मैदान में मौला हुसैन खाए आयो ॾाढा सुभान अल्लाह चओ हेॾे तवजो फरमा हाथी जन्नत में वने अब्दुल मुतलब जी इज्जत कई कुत्तो जन्नत में वने वलियन जी इज्जत कई हाँ बखर जन्नत में वने नबी जी इज्जत कई राची जन्नत में वने सालेह सलाम सनस्वता नबी जो आशिक कड्डा जन्नत में वने ईसा उज़ैर सार थिया मच्छी जन्नत में वने यूनुस रहियो केवल जन्नत में वने सुलेमान के सुञातो दुबो जन्नत में वने इस्माइल जे एवज़ कुर्बान थियो तो जन्नत में वने सुलेमान जो पैगाम खणी बल्कीस दे वियो राची जन्नत में वने रसूल सार थियो घोड़ो जन्नत में वने अली जी निस्बत नबी जा आशिक जे जानवर जन्नत में वञन था त दिल पर मोहम्मद जा गुलाम सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे जानवर जन्नत में वञन था के हिलाल के हराम अब हाथी हिलाल हराम हिलाल ॾाढा ॻाल्हायो त मुला ॿुधी न वठनि उन्हनि आले हदीस वारनि घोड़ो हिलाल कयो आहे मतिलबु तव्हांजी ॻाल्हि ॿुधी हाथी हिलाल में गोश्त घणो अथसि चुप थी वियो अब हाथी ॻाल्हाए कुत्तो बगड़ डाची अरे हिलाल रे हराम लो हराम 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 खड़ी मुलन के क्यों तो अब गडो हराम मच्छी हिलाल केवल अच्छा मां की केड़ी खबर मां सादो मानू हेरे ताजा के हिलाल जानवर के हराम जानवर के जी नबी निशान निस्बता के जी वली निशान निस्बता अरे जे जानवर जन्नत में वजन था तो दिल पर दस्तगीर जा मुरीद जन्नत में छो न वींदा कलंदर जा मुरीद जन्नत में छो न वींदा पिताई जा मुरीद जन्नत में छो न वींदा दाता जा मुरीद जन्नत में छो न वींदा बाऊ जा मुरीद जन्नत में छो न वींदा श्री शनि वाला जा मुरीद जन्नत में छो न वींदा परचूड़ी जा मुरीद जन्नत में छो न वींदा पीर साईं पागारे जा मुरीद जन्नत में छो न वींदा कलंदर जा मुरीद जन्नत में छो न वींदा पिताई जा मुरीद हथ मथे करी चौकंबर वाले साईं जा मुरीद जन्नत में छो न वींदा नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर मुर्शिद हुसैन रहबर हुसैन वक्त जो गौस हुसैन सुभान अल्लाह हाथ में से खड़ी चो सुभान अल्लाह सैयदना अब्दुल कादिर जीलानी सुभान अल्लाह अरे खुली जो भेज दस्तगीर हाँ हाँ अगे कावड़ा था वतन हुसैन के तो दस्तगीर के न था मने डाढा तो भेज दस्तगीर वो ठीक को जन थोड़े क्या था दस्तगीर जन जो
सुभान अल्लाह हर सुन्नी जो दस्तगीर आहे बेशक गला गला बेशक हर सुन्नी जो दस्तगीर आहे कादरिया दस्तगीर उन जो आहे चिश्तिया उन जो आहे सुरवरदी उन नक्शबंदिया उन जो आहे गला अरे असांजे सिलसिले नक्शबंदीअ जो इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी सही अहमद फारूकी रहमतुल्लाह अलैह अरे जे करे असां मुजद्दिदी सदींदा आहियूं नक्शबंदी सिलसिले वारा इमाम रब्बानी जो कौल आहे त मुंहिंजे नक्शबंदी सिलसिले में जेको दाख़िल थियो उन जे ईमान जो ज़िम्मेवार मां रब्बानी आहियां अरे उन जे लाइ सैयदना अब्दुल कादिर जीलानी मबसूबानी कुतुब रब्बानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी औलाद खे जुब्बो ॾिनो हो त मूंखां बाद में रब्बानी ईंदव हे जुब्बो मुंहिंजो गिफ्ट कजोसि खुली जो भेज दस्तगीर आवाज ने शर्म न कर भेज दस्तगीर पे चौल में चाहे हां मनीदा हो सा हलवा दे के मनीदा असा कंजूस तो नहीं आई दस्तगीर हां छो असा कंजूस ना हो असा एकड़े के मैं सभेनी के मनीदा हूं असा के पंजे पीर कंबर वाले साईं सबक ॾेखारियो सोनो अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभानी कुतुब रब्बानी रहमतुल्लाह अलैह को नंढड़ो शख्स है नंढड़ो छोकरो है रोंदो आयो कि भला बाबू मरी वियो ख्वाब में थोड़ी सांप आयो त जन्म जी बाह में सरी रहो दुआ करो पाण फरमा मुंहिंजो मुरीद न मुरीदन जो मुरीद न मुझे दरगाह ते आयो न मुझे मदरसे में आयो न मुझी ज़ियारत कई न किबला पर मैं कदे मुझे मदरसे जे घिटी का लंघियो हाथ से लंघियो हो सही मुखे बाबो नंढड़ो मिठोठी आयो ॿुधाई ही मदरसो अब्दुल कादिर जीलानी जो आहे साईं दुआ घुरी तो चए मौला जेको मुझे मदरसे का लंघे उनखे अज़ाब थो करी सुभान अल्लाह लफ्ज़ गलाए गलाए मेरे हाड़े ते रात जो हुन ख्वाब न तो ॾिसे त बाबो जन्नत जे हिंदोरन में थो ॾे बाबा कीअं करम थी पुट सोणे अब्दुल कादिर जीलानी हथ खणंदो हुयो रब मूंखे माफ़ करे जनम खां कढी जन्नत में हमाणे छॾियो दादा कंबर वारो साईं आवाज़ ॾींदो ॿ टे करामत ॿुधाईंदो हथ खणंदो मां हिते कंबर वारो साईं अदा गुलाब फकीर फकीर रोस्तम ॾिठो थी न जेको लाउड हलाईंदो आहे दरगाह ते इन जो वाल साहब गुज़ारे वियो अब्बास जो मुरीद न वाल साहब गुज़ारे वियो हिन साईं जन खे अर्ज़ु कयो कि भला दुआ घुरो बाबे जी मग़फ़िरत जे लाइ साईं जन खे जवाब न ॾिनो साईं तकड़ा तकड़ा उमिरे ते हलिया विया अब्बा जन उमिरे तां तो मदीने मां टेलीफोन ते दुआ घुरंदा आहिनि हिते फ़कीर जुमे ते दुआ घुरंदा आहिनि हिन फ़कीर ते दुआ घुरी चई मुंहिंजा रब मुंहिंजे मुर्शिद मदीने में दुआ थो घुरे मुंहिंजे बाबे जी मग़फ़िरत फरमा मुंहिंजे बाबे खे माफ़ कर हिन दुआ घुरी पूरी कई राति जो चए थो मूंखे ॿुधाई मां राति घर सुतो पियो आहियां निंड में ॾिसां थो बाबो ख़्वाब बाबा हेतिरो टाइम थी वियो पुट कैद में फाथल तुंहिंजे मुर्शिद मदीने में दुआ घुरी रब मूंखे कैद खां आज़ाद करे छॾियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ हुसैनियो निंदड़ का ना आयो खुदा जो कसम निंदड़ का ना आयो तव्हांखे अल्लाह पीर कामिल उहो ॾिनो आहे पंहिंजा त पंहिंजा पर परावा बि रीसूं कंदा वाह जो कबर वारो साईं आहे हिकिड़ी ॻाल्हि कयां थकिजी पिया मां थकिजी पियो टेम आहे सुभाणे बि वाइज़ अथव उते बींदो न चओ इंशाअल्लाह सुभाणे मीलाद जो वाइज़ अथव मरहूम फ़कीर हाजी अब्दुल मजीद आयो हुसैनी उन जे खैरात फी सबिला कई सन सुबह जो 10 बजे खां लंगर शुरू अथव सॼो ॾींहुं लंगर खाओ शाम जो वरी मीलाद थींदो इंशाअल्लाह ताला
हाँ खमीस ते भतु अथव भतु खमीस ते जलसे खां पोइ बि भतु आहे न रियाज़ सुभान अल्लाह इहा दाग में दिल चाहे न तूं वरी ॻाल्हि खमीस ई कई वेठो आहे क़ुरान मदीने कढई बाबा ॿुधो न माना अरबा ते सुभाणे राति जेको मानी जलसो कंदो न उन खां पोइ बि नंगर वठो वरी उन जलसे में जेके आया सुभान अल्लाह जलसे में जेके आया उहे वरी खमीस ते 9 बजे को सॼो ॾींहुं खाइनि सॼो ॾींहुं छिके रखो कम खे पंहिंजे फ़कीर जो ख़ैरात फी सबील आहे ऐं फ़कीर रियाज़ ऐं उन जा बिरादरान जेके बि दोस्त आहिनि पुट भाइर अथसि वकार या ॿिया जेके मूंखे नाला नथा अचनि इन्हनि सभिनी ख़ैरात फी सबील कई आहे ऐं सुभाणे राति ज़रूरु अचिजो हे सूमरा महले में जलसो अथव चओ इंशाअल्लाह ॾाढा चओ इंशाअल्लाह ज़रूरु अचिजो क़िबला से मुफ्ती मोहम्मद हसन शाहबाज शाह अचे थो पियो ऐं दरगाह शरीफ़ जा काफ़ी सादात अचनि था पिया ऐं इंशाअल्लाह सैयदनि जूं दुआऊं बेड़ा ई पार हथ मथे खणी सुभान अल्लाह खुली चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह ख़ुश नसीब कंबर वारे साईं जो मुरीद आहे अल्लाह जो कसम ॾाढा अल्लाह हबीब जे मोहब्बत रखण वारो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला सब प्यार करण वारो मुझे साईं जी निस्बत रखण वारो वॾो शान आहे मुझे मुर्शिदन करीमन जी अल्लाह कहिड़ी ॻाल्हि कयां सोदारू तूं पयूं करामतूं साईं जूं थिर दरगाह शरीफ ते हिकिड़ो मुल्ला नंबर 2 आयो समझो था 2 मुल्ला आयो जो तो साईं कबर वारनि सां बहस करण लॻो ॻाल्हाइण सुवाल जवाब साईं जन हीअं हीअं ठाकुर कंध में विझी कन में कुझु लफ़्ज़ चुस चईंसि मुरीद कर सुभान अल्लाह हाणे मुरीद थियो मुंहिंजे अखि ॾिठी ॻाल्हि अथव मुरीद थियो हाणे जीअं न मोटियो हेॾे ख़्याल कर जीअं जो मोटियो त मां अॻो तो मां छो मुरीद थिए चई न थिया मां चयो असां पाण ई घणाऊं असां पाण ई घणाऊं तूं छो थिए हबीब जे मोहब्बत रखण वारो अब हेॾे कर ॾिजो छो था हेॾे कर ॾिजो सघंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीब जे मोहब्बत रखण वारो मुझे सुने नबी जे प्यार करण वारो जीअं मोटियो त मां अॻो तो मां छो मुरीद थिए चई न थिया मां असां पाण ई घणाऊं तूं छो थिए चई थियुसि हिन जे करे जो मां गोगारे जो आहियां हे साईं जो फ़कीर सादड़ो मूं सां गॾु वेठो ऐं ईअं ॻाल्हियूं पिया कयूं नबी जे इल्म खे वजूं हिन सादे चए तूं त नबी जी तो ॻाल्हि करे मुंहिंजे कंबर वारे साईं खे बि हिन कचहरी जी ख़बर आहे हलो ये साईं ने ॿुधाई न त पोइ जीअं चवंदे तीअं मां कंदुसि हे जीअं चई मां ॻाल्हि कई साईं त सुवाल कयल साईं कंदे भाकुर ने फरमाए त मोला जेके ॿुबर हेॾो कचहरी करे आयो हा बि असांखे ख़बर अथई मां खुलियल चवंदो हा उहो नबी कहिड़ो आहे जेके उम्मती जी ख़बर कान्हे उहो हुननि जो नबी आहे असांजो हयात नबी मदीने वारो साईं हर उम्मती खां वाक़िफ़ आहे उहो उस्ताद कहिड़ो आहे जेके शागिर्द जी ख़बर उहो पीउ कहिड़ो आहे जेके पुटनि जी ख़बर न पए वो मुर्शिद कहिड़ो आहे जेके मुरीद जी ख़बर न पए खुली चओ फ़कीर अली खान दरगाह शरीफ ते आयो ओ गन में न पिया छॾनि सुभान अल्लाह गन में न विझी तोबा ठान त सभु को अंदर न त कलंदर पुॼी हीअं जीअं जो गन में न पियो छॾेसि ईअं जे भाकुर विझी खई वियो संदर सुभान अल्लाह हा भाकुर गन में न खे खई वियो अंदर वो साईं जन विराड़े बीठा त गन में न चयो त मूंखां हथ कढ सुभान अल्लाह वञे मूंखां हथ कढ साईं बादशाह साहब वेठा हे वीचारो ॾाढी कूड़ मुछूं वॾियूं अॼु साईं जे साम्हूं डबा खुशायो हिन ॾे मुंहुं करे साईं फरमातो केरु आहे सुभान अल्लाह त हिन हीअं कयो हेॾे मुड़े ॾिसो या हुसैन साईं मारे विधी चई छो चई तव्हां मां त चयो त क़यामत ॾियारे सुञाणींदे हिते ई नथो सुञाणी
पंहिंजे हिसाब सां सुवाल त आहे न साईं हिते ई नथो सुञाणे क्या मतलब साईं फरमाए सुञाणा थो अली खान नालो थी आज बाणी चालियो आहे निहाल जे ॻोठ जो आहे अबा जॾहिं तुंहिंजे ॻोठ ईंदा हुआसीं त तूं नंढड़ो हुयो तोखे सुञाणा तुंहिंजे पीउ खे सुञाणा अरे मुरीद के मुर्शिद न सुञाणे याद रखे छॾियो क्या मत जे ॾिहारे बि मुंहिंजो कंबड़ वारो साईं सभी पे अचो फकीरो अचो मीरपुर वारो गोटकी वारो गाड़की वारो उबारे वारो पन्ने वारो अचो मुंहिंजो मुर्शिद बीठो हूंदो ऐं आशिक सभु हुन जे कठ हूंदा वेह वॾी वटि तन कलम जनी जे हथ में मेटे अंग अॻियो वारे ॿियो खन पनो सो पाढ़न जैसा पसी मोहम्मद मीर खे वेठे जनी वटि राहत मिले रूह खे इहो दर न मट तोरे हर्ज हज़ारे थनी अल्लाह इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हम यहज़नून न इन्हनि खे खौफ आहे अल्लाह वारनि खे न को गमगीन आहे तफसीर लिखियो आहे त गमगीन छा हिते बि गम कोन्हनि क़यामत ॾियारे बि गम कोन्हनि तफसीर लिखियो मां पाण तफसीर में पढ़ियो आहे त इन्हनि जे मुरीदनि खे बि अलाह गम न ॾींदो त इन जे मुरीद खे गम ॼाम त हुनखे ॾुख पहुचे ॾाढा नथा चवनि पर यार मीरपुर वारो निस्बत पंहिंजी मज़बूत रखंदो कर प्यार पंहिंजो मुर्शिद सां मज़बूत रखंदो कर इंशाअल्लाह हे जहान बि चङो हो जहान भी चंगो वमा तौफीक इल्ला बिल्लाह वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।